ॿियो सुनील सेठ छा हाल चाल आहे? घर में सभु ठीक? अरे यार सुमित मां ॾाढो बेकार माण्हू आहियां। ॾाढा धोखा कया आहिनि मां। लॻे थो चढ़ी वई अथसि। छो छा थिए? वरी कहिड़ा धोखा ॾिनई? मुंहिंजी घरवारी मूंखे केॾो चाहींदी आहे, केॾो प्यारु कंदी आहे, ऐं मां धोखा कया आहिनि, उहो बि हुन सां मुंहिंजी देवीअ जहिड़ी घरवारीअ सां। मां सम्झी सघां थो, कुझु चवण जी ज़रूरत न आहे। मां सभु सम्झी सघां थो, कुझु चवण जी ज़रूरत न आहे। हिकु कमु कर, मुंहिंजी भाभी वटि वञी करे माफ़ी घुरीस। हुन अगरि तोखे माफ़ ॾेई छॾियईं माफ़ी त सभु कुझु ठीकु थी वेंदे। छा सम्झे? तोखे लॻे थो मूं जहिड़े पापीअ खे माफ़ कंदी? न कंदी उहो माफ़। अहिड़ा धोखा कया आहिनि मां, अहिड़ा धोखा। अरे बिल्कुलु माफ़ कंदी। तूं वञीस त सही, मुंहिंजी भाभी एॾी सुठी थी, तूं वञीस त सही, वञी करे माफ़ी घुरीस त सही। ज़रूरु तोखे माफ़ कंदे। तोखे लॻे थो मूंखे माफ़ कंदी? बिल्कुलु माफ़ कंदी। मां हाणे ई वञां थो पियो। वञां थो मां। पी मां पहिरियों पूरो कयां। मां वञां थो, वञी करे माफ़ी वठणोसि पियो। हाणे थो वञां मां। मां वञां थो। राणी किथे आ? अची आ तव्हां वरी पी करे? अरे बाबा न पी आहियां। छा न पी आयो? हेॾी चढ़ियल त अथव। अरे चढ़ियल किथे आ? अॼु ई त मां होश में आयो आहियां। वाह, अॼु ई होश में आयो आहियां। तॾहिं त मां तो वटि आयो आहियां तोखां माफ़ी घुरण। मूंखे माफ़ कर, मां तोसां जाम धोखेबाज़ियूं कयूं आहिनि। धोखेदारी? कहिड़ी धोखेदारी कई अथव? अहिड़ो छा कयो अथव तव्हां? न पुछ, जाम धोखा ॾिना आहिनि मां। तूं बसि, मां हथ ॿधी बीठो आहियां, मूंखे माफ़ कर। तूं समझी अम्मा, मूंखे माफ़ कर। त ठीकु आहे, मां माफ़ करे छॾींदमि तव्हांखे। तव्हां सिर्फ़ु मूंखे उन चंडरीअ जो नालो ॿुधायो, पोइ तव्हांखे मिली वेंदी माफ़ी। न्याणीअ जो नालो न खण, न्याणीअ खे बदनाम न कर। मां तोखे न्याणी जो नालो नथो ॿुधाए सघां पियो, पर तोसां मां इहो वादो थो कयां पियो कि अॼु ॾींहं खां पोइ मुंहिंजो हुन सां कोई वास्तो कोन्हे, कोई वास्तो न आहे। मां सम्झी अम, मां सिर्फ़ु तुंहिंजो आहियां। मूंखे लॻे थो हीअ चौथे माड़े वारी मोहिनी आहे न, जेकी मॉडलिंग कंदी आहे। पक हीअ उहा ई हूंदी है न? न कहिड़ी मोहिनी? मूंखे न ख़बर काई मोहिनी। उहा कान्हे त? हा, उहा रतन पार्क में जेकी शालू रहंदी आहे, जेकी सन्हड़ी डिघी गोरी चिटी आहे, हीअं सभु ॾिसी चरिया थी पवंदा आहिनि उनखे। पक उहा ई हूंदी है न? मां न सुञाणा कंहिं शालू वारीअ खे। उहा बि कान्हे? अच्छा, त उहा पक गोल मैदान वारी स्वीटी हूंदी, जेकी हीअं तुर कपिड़ा पाईंदी आहे, जंहिंखे सभु ॾिसी करे हीअं आहूं भरंदा आहिनि। ऐं ॿिनि टिनि जो अफेयर बि आहे ई कैरेक्टरलेस। उन ॿिनि टिनि में कहीं तव्हां बि त कान हेॾां? न मुंहिंजो छो हुन सां मुंहिंजो कहिड़ो वास्तो हुन सां? मां न आहियां हुननि मां। उहा बि कान्हे? ठीकु आहे, त तव्हां नालो न ॿुधाईंदा त सोचे वठो, पोइ माफ़ी त। असां छो पराई जाईअ खे बदनाम कयूं? मां तोखे चवां थो, तूं मूं ते विश्वास कर। मां हथ ॿधी बीठो आहियां, मूंखे माफ़ कर तूं बसि। ठीकु आहे। अॼु ॾींहं खां पोइ तोखे शिकायत जो मौक़ो न मिलंदो। मां हे कन थो पकड़ियां पियो। कन वन न पकड़ियो। अगरि तव्हां नालो नथा ॿुधाए सघो त तव्हांखे माफ़ी मिलण बि कैंसिल। अरे सुमित। अरे सुनील, कहिड़ा हाल चाल आहिनि? ॾाढो ख़ुशि लॻो। अरे यार बढ़िया। तूं हुन जेका आइडिया ॾिनी आहे, मज़ो अची वियो यार। कहिड़ी? थैंक यू। अच्छा, लॻे तूं भाभीअ माफ़ करे छॾियो हुनईं। भाभीअ माफ़ कयो अथई न तोखे, तॾहिं एॾो ख़ुशि लॻो पियो आहे। ॾिठे मां छा चयो तोखे? अरे न यार, माफ़ी न ॾिनई, पर 3 नयूं लिंक्स ॾिनई। तूं छा तो ॻाल्हियूं करी सुनील? मगज़ हले थो तुंहिंजो? हिन कुझु न थी सघंदो, दूर वञी करे पाए तूं।
टू